नाज़रीन हींअर असां मौजूद आहियूं प्यारो स्टेशन सां ॻोठ इब्राहिम कच्ची मोरी वटि। गुज़िरियल राति कम जी भरियल ट्राली हिते कल्टी थी पई हुई। हितां जे कम जेको ड्राइवर हुयो उहो फोत थी वियो। फोती जे वारसनि हिते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। अचो त हुननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। छा मसइलो आहे दादा? असांजो मसइलो आहे त कल्ह डी बलोच वारनि जो डंपर जो ड्राइवर असांजे हमराह खे टक्कर हणी ऐं हिते किराए असांजो हमराह फोत थी वियो आहे। ऐं कल्ह 7 बजे खां वठी हींअर ताईं को बि डी बलोच वारनि जो मैनेजर को मुंशी को उनजो को बि ऑफिसर असांजे हिन वक़्त ताईं असां वटि न पहुतो आहे। असांजो हमराह बेखफ़नू करे बेयावर मददगार छॾे ऐं सॼी राति हलिया विया आहिनि। SHO रुकण बि न आयो आहे। सिर्फ़ु हुनजो हिकिड़ो असां वटि जवान सिपाही मौजूदु आहे। बाक़ी हींअर ताईं को बि सरकारी अमलदार न आयो आहे। असां पुरज़ोर अपील था कयूं हुकूमत खां, ज़िले SP ज़िले दादूअ खां, DIG साहब खां त डी बलोच वारनि असांजो हमराह बेखफ़नू करे हिते फिटो करे मारे हलिया विया। जे असां न पहुचूं त हींअर ताईं असांजो हमराह बेखफ़नू लॻो पियो हुजां। हिकु त वॾो मसइलो आहे जो ही रोड जेको ठहियो वियो आहे बाक़ाइदे हिन ते रश आहे पर ही बिल्कुलु सोढ़ो ठहियो आहे। इन जा अञा ताईं बरम बि न ठहिया आहिनि। हेॾा मिल एरिया खां अलाए केतिरियूं हज़ारे गाॾियूं क्रॉस थियनि थियूं। डी बलोच ड्राइवर सभु परेशान आहिनि ऐं असांजो हमराह बि डी बलोच वारनि जे डंपर बिल्कुलु असांजो ऐनी शायदि मौजूदु आहे त हुन बाक़ाइदे हुनखे एकड़ जे मुंडे ते पासो ॾेई करे किरायो आहे। असां सां इंसाफ़ कयो वञे। ऐं उन्हनि जा ड्राइवर जेके डी बलोच वारनि जा ड्राइवर आहिनि उहे नंढा छोकिरा बिना लेसन आहिनि। को बि हुननि वटि सनद न आहे जो हू ड्राइवरी कनि। डी बलोच वारनि जे ख़िलाफ़ डी बलोच वारनि जो जेको डंपर हो उहो भॻो पियो वञे फिरारीअ जो हुन मोह कयो। पर असांजा हमराह अॻियां बीठल आहे ड्राइवर असांजे इलाइक़े जा, उन्हनि हिन जो रोड ब्लॉक करे हिनखे पकड़ियो आहे। हींअर ताईं डी बलोच जो को बि ऑफिसर असां वटि न आयो आहे। असां मुतालबो था कयूं त असांजे खून जो तदारक कयो वञे, डी बलोच वारनि जे ख़िलाफ़ FIR कटी वञे। भाऊ असांजो मसइलो इहो आहे त असां ट्रैक्टर ट्राली नौशार फिरोज़ खां भरे प्यारे ॻोठ रवाना थियासीं। असांजो कर मिल असांजो नौजवान अली बश्क खोसो गाॾी कायो राह वेंदो वञे पियो। उन खे डी बलोच वारनि जी गाॾी हलाइण वारा छोकिरा उन्हनि धक हणी ऐं किरायो चुप कयो हलिया विया। पोइ असांजे ड्राइवरनि खे ख़बर पई, पोयों लॻी ट्रैक्टर अॻियां ॾेई हुननि खे बीहारे ऐं हुनखे पकड़ियुनि। ड्राइवर भॼी विया। उहो बेखफ़नू लॻो गाॾीअ में फाथो पियो। ओड़े पाड़े जा माण्हू ड्राइवर गॾिजी ऐं उन खे उन कम दम जूं आज़ादु कयुनि ऐं उहो उते जो उते वीचारो गुज़ारे वियो। असांजो इहो तदारक आहे त असांजो इंसाफ़ थिए, बेदर्दी छो थी थिए। हींअर ताईं को बि माण्हू असां वटि न आयो आहे। ट्रैक्टर ट्राली बि तबाह थी वियो आहे। असांजो नौजवान हमराह बि मरी वियो। उन जे लाइ को बि माण्हू न आयो आहे। ड्राइवर हिननि जा रस्ते ते क्रॉसिंग में गॾाए क्रॉस करे हुनखे फोत जे हिसाब सां मारे चुकिया आहिनि। न बीठा आहिनि न को छा। ऐं रस्ते ते असां हलंदड़ आहियूं न को हुनखे बरम भरियो अथनि न को छा कयो अथनि। ऐं अधा लड्डूं ॿिन्हिनि पासे न को पत्थर आहे न मिटी आहे न छा आहे, कुझु बि न थो सघे। असां इंसाफ़ खपे ऐं न दाख़िल थिया आहिनि न को छा थियो आहे। इन जे करे असां SP DSP खे इतला था ॾियूं दादू ज़िले खे त असांजो इंसाफ़ थिए। डी बलोच वारनि जो ट्रालो उन बम्पर वारनि मारियो आहे। क्लासीअ में हिसाब में एकड़ मुंडो गिरियो अथनि ॾाढो। सो असांखे इंसाफ़ खपे। मुंहिंजो भाउ खे मारे चुके डी बलोच वारनि असांखे ज़ुल्म करे छॾियो। हालत असांजो भाउ असांजो मारे छॾियो अथनि। हद सां मारे चुको नंढड़ा ॿार पता हलाइनि पिया। ज़ुल्म छा आहे असांजा नंढड़ा पिया हलाइनि पिया गाॾियूं हलाइ ज़ुल्म छा आहे भाऊ। जी नाज़रीन हिते मौजूद मुज़ाहिरीन जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी। हुनजो चवणु आहे त डी बलोच जी कंपनी जो जेको डंपर आहे उन असांजे जेको आहे कम जी ट्राली खे साइड में टक्कर हणी जेको आहे किरायो आहे ऐं किराइण खां पोइ जेको आहे फरार थी वियो। त इहो जेको ड्राइवर हुयो उहो फोत थी चुको आहे। हींअर ताईं डी बलोच जी कंपनी ऐं वारनि जेको आहे हिन जो चवणु आहे असां सां को बि सहकार न कयो आहे, को पुछण न आया आहिनि। ऐं असांजे जेका ड्राइवर
जी फोतगी जा जेके ज़िम्मेवार आहिनि उहे डी बलोच कंपनी वारा आहिनि। हिन जो वधीक चवणो हुयो त जेको डी बलोच कंपनी रोड तमामु छोड़ो करे छॾिया आहिनि, जेके साइडूं आहिनि उहे बिल्कुलु ख़ाली आहिनि, जंहिंजे करे हादसा थियण रोज़ मामूल बणियल आहिनि। हिननि एसएसपी दादू डीआईजी हैदराबाद आई जी सिंध खां मुतालबो कयो आहे त डी बलोच कंपनी जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे असांजो फोत थी वियल जेको अली बख्श हुसो आहे उन जो खून सां इंसाफ़ कयो वञे। वहीद बुरगड़ी, कोशिश डिजिटल टीवी, प्यारो स्टेशन।